पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौर मुकमल थी वियो। सिफ़ारती ज़रियुनि मुताबिक़ ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अॼु दोहा में थींदो। परॾी वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त ॻाल्हियुनि जो महूर सरहद पार दहशतगर्दी जो ख़ात्मो ऐं पाक अफ़गान सरहद ते अमन इस्तेहकाम जी बहाली आहे। अफगानिस्तान दहशतगर्द तंज़ीमनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। दोहा में जारी पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में हलंदड़ ॻाल्हियुनि जी मेज़बानी क़तर जे इंटेलिजेंस चीफ कई। पाकिस्तान तरफ़ां दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ वफ़द जी क़यादत कई। अफगानिस्तान जो दिफ़ा वारो वज़ीर मुला मोहम्मद याकूब वफ़द समेत ॻाल्हियुनि में शरीक थियो। परॾे खाते जे तर्जुमान शफ़क़त अली जो चवणु हो त अफ़गान तालिबान खे पंहिंजे बैनुल अक़वामी अवाइदनि जी पासदारी कंदे पाकिस्तानी सिक्योरिटी ख़दशनि जो अज़ालो करणु घुर्जे। ॻाल्हि ॿोल ख़िते में अमन इस्तेहकाम लाइ अहम अॻभराई आहे। हुन चयो त पाकिस्तान इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ पुरअमन हल चाहे थो। अफ़गान तालिबान खे आलमी बिरादरी सां कयल वाइदनि जी पासदारी करणु घुर्जे। तालिबान विच में सरहद पार दहशतगर्दी जे फौरी ख़ात्मे समेत बतरफ़ा सिक्योरिटी ताउन ते बि ॻाल्हियूं थींदियूं।